मनोमा तो लगावा दिलड़ी सतगुरु अमरनाथ तोके पाए सब कुछ हुआ ओ मनरो दवा लगायो आयत बाबल के दुआरे रे नादा आगे जो मनरो तमाशा लगायो सगरो मनरो तमाशा लगायो संगत जो मनरो दुखे पाए सब कुछ पातोआ ओ मनरो तमाशा लगायो बनारे चाहे पिराए चाहे समाए आयसमा चाहे पिराए चाहे समारे सुगंध न्यारा पक्षी समूरा सुगंध न्यारा कार्य में जाए तो पूरा सतगुरु सामरा तोके पाए सब कुछ पातोआ ओ मनरो तमाशा लगावा गुरु जी सत्य के आनंद में के आनंद में आए कोई तमन्ना करे कृष्णा दी माया गुरु जी सत्य के आनंद में आया आया बाबा नाम जो सचो सौदो नाम जो अजत बादल असों के पहन जो कयो सतगुरु सामरा तोके पाए सब कुछ पावा ओ मनरो तमाशा लगायो राजा माया वीरा आया बाबल की प्यारी माया राजा माया वीरा आया बाबल की प्यारी माया लालड़ मेरे लाड़े माया लालड़ मेरे जहरी तहरी माया सतगुरु सामरा तोके पाए सब कुछ पातोआ ओ मनरो मातो लगायो दिलड़ी सतगुरु सामरा तोके पाए सब कुछ पातोआ ओ मनरो तमाशा लगायो दिलड़ी लगाया सतगुरु सामरा तोके पाए सब कुछ पातोआ ओ मनरो तमाशा लगायो बोलो गोदरी वाले घनश्याम की जय। बोल जलगांव वाले जानिब की आज रहमतों से झोलियां तू भर दे के सुखी तेरा अंत रहे ये सुखी तेरा आसरे आज रहमतों से झोलियां तू भर दे के सुखी तेरा अंत रहे सुखी तेरा खड़े हैं द्वारे तेरे दाना में भरे दुखी तेरे
से हैरान हो, धन भी गम से आए संग परेशान हो, तन से दुनिया मन हैरान हो। सब सुखों से तू रब सुखों से तू भरपूर कर दे, तू ही तेरा सुखी आज रहे आज रहे के सुखी तेरा हाथ, तेरे बंदों को जग में ऊना तू नाम दे, सबका भला हो दाता ऐसा तू काम दे। तेरे बंदों को जग में ऊना तू नाम दे, सबका भला हो दाता ऐसा तू काम दे। बाबा हर असराम, बाबा हर असराम, मेहर नजर कर दे के सुखी तेरा रास रहे, के सुखी तेरा रास रहे। आज रहमतों से के सुखी तेरा मजबूरी में ये सर झुके ना किसी के आगे, तेरा संग देता जाए किसी से मांगे। मजबूरी में सर झुके ना किसी के आगे, तेरा संग देता जाए मांगे ना किसी के आगे। मोटर आई और मोटर गाड़ी और महल जैसा कर दे के सुखी तेरा संग रहे, के सुखी तेरा खड़े हैं द्वारे तेरे, खड़े हैं द्वारे तेरे, बाबा मेरे वर दे के सुखी तेरा संग, के सुखी तेरा दास। सारे सुख बाकी भी सिवा सिमरन करे, तुझको ना भूले दाता भर दे। सारे सुख बाकी भी सेवा सिमरन करे, तुझको ना भूले दाता तुझ पे अर्पण करे। सारी संगत में, सारी संगत में मेहर नजर कर दे के सुखी तेरा संत रहे, के सुखी तेरा दास। आज रहमतों से, आज रहमतों से झोलियां तू भर दे के सुखी तेरा संत रहे, के सुखी तेरा दास रहे, के सुखी तेरा दास रहे। बोल जलगांव वाले जान बसी, बोलो गोदरी वाले घर शाम की जय। कोई ॿार बिगड़जी वेंदो आहे, वो माइट वञी करे टीचर खे कंप्लेन कंदा आहिनि भई असांजो ॿारु बिगड़जी वियो आहे। त पहिरियों पहिरियों टीचर इहा ई सलाह ॾींदी आहे भई इन जी संगत सुधारो, इन जी संगत सुधरियल हूंदी त ॿारु सुधरी वेंदो। चवंदा आहिनि संग तारे वो संग ओड़े। अगर असांजो टाइम ख़राबु हले वेठो, असांखे ईअं लॻंदो आहे भई असांजे लाइफ में ॾाढा दुख अची विया आहिनि, त असांखे छा करिणो आहे, उन ॿार वांगुरु असांखे बि पंहिंजी संगत चेंज करणी आहे। जंहिंजूं साहेड़ियूं हूंदियूं अहिड़ियूं भई जेके किटी पार्टी में वञनि वेठियूं या सम्झो पार्लर में वञनि वेठियूं, शॉपिंग ते, इहे ॻाल्हियूं ख़राबु न आहिनि, पर उते गिला बचत ॾाढी हलंदी आहे, उते कॉम्पिटिशन ॾाढी हलंदी आहे। फलाणे हीअ कार वरिती त मां बि हीअ कार वठां, फलाणे इहो घर वरितो त मां बि इहो घर वठां, फलाणे हीअ ड्रेस वरिती त मां बि इहा ड्रेस वठां। पोइ इन में ई सॼो टाइम एनर्जी हली वेंदी आहे। ऐं जेको असां पुण्य कमाइण लाइ हिन ज़मीन ते, हिन पृथ्वी ते आया आहियूं, उहो पुण्य पाण कमाईंदा ई न आहियूं। त असांखे अगरि खपे असांजा दुख दूर थियनि, असांजे घर में सुख अचे, शांती अचे, त असांखे कंहिंजी संगत करणी आहे, सत्संगनि जी संगत करणी आहे। हिकु माता हिते अचणु शुरू कयो, उन्हनि जे घर जे भरिसां सत्संग चालू थियो हुयो। वेंदासीं न कोशीअ मां जे टिकाणे में हर चंड ते, उहा माता बि हुते ईंदी हुई ऐं हुते सत्संग ते अचण खां पहिरीं हर महीने 5000 रुपए जो इंजेक्शन ऐं दवाऊं वठंदी हुई।
ॿ टे सत्संग अटेंड कई, एतिरो मज़ो अची वियुसि। हर मंगल ते अचणु चालू कई। ॿ टे महीना आई मंगल वही डॉक्टर ॾे। डॉक्टर धीरे धीरे छा कंदो वञे, दवाऊं घटाईंदो वञे। अॼु हुनजी दवाउनि जो बिल आहे 0। बोलो गोदरी वारे घनश्याम की। हुनजो पुटु मूंखे मिलियो, उहो ॿुधाए पियो, संतोष नालो अथसि। चई दीदी पहिरियों 5000 रुपए जूं दवाऊं, हलो ठीकु आहे, पैसो त ठीकु आहे, पर तकलीफ़ केॾी आहे। डॉक्टरनि वटि वञणु, ॾेखारणु, दवाऊं वठणु, वरी इंजेक्शन्स वठणु। ऐं जॾहिं खां सत्संग सां जुड़ी आहे, तॾहिं खां छा थी वियो आहे, उनजो टेंशन्स ई सभु लही वियो आहे। छो त जेका एनर्जी, जेका पॉज़िटिव एनर्जी पाण खे सत्संग में या सिर्फ़ु गुरूअ जे साम्हूं अची बि वेहूं था, गुरूअ मां असांखे जेका बरकत मिले थी, पॉज़िटिव एनर्जी चवंदा आहिनि। पॉज़िटिव एनर्जी जेका असांखे मिले थी, उहा सभिनी दुखनि जो छा आहे, इलाज आहे। बोलो गोदरी वारे घनश्याम की। त पाण खे पंहिंजी हालत सुधारणी आहे।